सूबाई वज़ीर आपाशी जाम खान शोरो सखर बैराज जे गेटनि खे नुक़सान पहुचाइण वारे मामले ते नोटिस वठंदे 5 रुकनी कमेटी क़ाइमु करे छॾी आहे। तफ़सील दीदार उन्नड़ खां मालूम कंदासीं। दीदार, छा अपडेट सां अनिवाल सां? जी बिल्कुल साजिद, सूबाई वज़ीर आपाशी जाम खान शोरे जो सखर बैराज जे गेटनि खे नुक़सान पहुचाइण वारे मामले ते नोटिस वठंदे 5 रुकनी कमेटी जी उहा क़ाइमु करे छॾी आहे। कमेटी जी आपाशी जे सूबाई वज़ीर जाम खान शोरे जो उन 5 रुकनी तहक़ीक़ात जी टीम जोड़ी आहे। उहा कमेटी 1 महीने अंदरि जो रिपोर्ट वज़ीर आपाशी जाम खान शोरे ऐं सेक्रेटरी आपाशी खे ॾींदी। वाक़े जा सबब जेके उहे ॿुधाईंदी ऐं ज़िम्मेवार ऑफिसरनि ख़िलाफ़ उहा कमेटी जो लिखी ॾियण बैदि उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी ऐं उन जा असुल जेके आहिनि उहे ज़िम्मेवार केरु हूंदा ऐं उन्हनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। जाम खान शोरो जो सूबाई वज़ीर जो आपाशी आहे उहो गुज़िरियल ॾींहं खां वठी सखर में जेके हिकु कैंप क़ाइमु करे वरिती आहे ऐं मुसलसल सखर जे बैराज जे तामीराती कम वारे ते निगरानी करे रहियो आहे ऐं हू इन जेकी कमेटी अॼु जेकी जोड़ी अथई उन कमेटी खे 1 महीने अंदरि पाबंद बणायो अथई त उहा कमेटी तहक़ीक़ात करे ऐं उहा रिपोर्ट ॾींदी त असुल सखर जे बैराज जे जेके गेट आहिनि उन्हनि खे नुक़सान छो पहुतो ऐं उहे छो नुक़सान हेठि आया, इन में कंहिं कोताही कई ऐं इन जा केरु ज़िम्मेवार आहिनि। उहा जेकी कमेटी 5 रुकनी टीम आहे जेकी उहा जॾहिं पूरी रिपोर्ट 1 महीने अंदरि मुकमल करे आपाशी सेक्रेटरी ऐं आपाशी वज़ीर ऐं सेक्रेटरी खे ॾींदी उन बैदि अहिड़ी कार्रवाई कई वेंदी। मां तव्हांखे ॿुधाए थो त सखर बैराज जेकी आहे उहा वॾे में वॾी न बैराज आहे जेकी सभिनी केनालनि खे पाणी मुहैया कंदी आहे। उन केनालनि में पाणी वञण बैदि ज़मीनूं जेके आबाद थींदियूं आहिनि, साॼे ऐं खाॿे पासे वारी जेके ज़मीनूं आहिनि उहे ज़रई ज़मीनूं आबाद कयूं वेंदियूं आहिनि। ऐं जाम खान शोरो सूबाई वज़ीर आपाशी अहिड़ी मामले ते नोटिस वठंदे ऐं सखर बैराज जे मरमती कम जी बि निगरानी करे थो ऐं ॿियनि मामलनि खे बि हू पाण ॾिसे थो ऐं उन कल्ह खां वठी हिकिड़ी कैंप क़ाइमु करे वरिती आहे जेसीं ताईं सखर बैराज आहे जेके खाॿे ऐं साॼे पासे जे केनालनि खे पाणी मुहैया न थींदो तेसीं ताईं जाम खान शोरो सखर में मौजूदु हूंदो। जी